सिंध हुकूमत जे सिहत खाते गुज़िरियल अरसे दौरान सिहत जे शोबे में केतिरा ई अहम ऐं नवां मंसूबा शुरू कया आहिनि। उन्हनि मंसूबनि मां हिकु नुमाया क़दम ॿारनि जी सिहत खे ख़ासि तरजीह ॾींदे लियारी में चिल्ड्रन अस्पताल जो क़याम आहे। हीउ अस्पताल लियारी ऐं उन जे आस पास वारनि इलाक़नि में रहंदड़ ॿारनि लाइ हिकु वॾी तिबी सहूलत साबित थी रहियो आहे। सिहत खाते तरफ़ां ॿारनि खे जदीद ऐं मयारी तिबी सहूलतूं फ़राहम करण लाइ जदीद टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे अहम क़दम खयां विया आहिनि। हिन अस्पताल में न रुगो नवनि ॼावल ॿारनि जी निगहदाश्त कई वञे थी, पर हर उमिरि जे ॿारनि लाइ मुकम्मल ऐं जदीद इलाज जूं सहूलतूं पिणु मौजूदु आहिनि। अस्पताल में जदीद मशीनरी, माहिर डॉक्टरनि जी टीम ऐं बहितरीन तिबी सहूलतूं मौजूदु आहिनि, जिन जी मदद सां ॿारनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी बरवक़्त तशख़ीस ऐं मुअसर इलाज मुमकिन बणिजी रहियो आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि ऐं प्रोफेसरनि पारां रोज़ानो सवें ॿारनि जो मुआइनो कयो वञे थो ऐं खेनि मुफ़्त इलाज फ़राहम कयो वञे थो। हीअ सहूलत ख़ासि तौर ते ग़रीब ऐं मुस्तहिक ख़ानदाननि लाइ वॾी अहमियत रखे थी, छाकाणि त हाणे खेनि पंहिंजे ॿारनि जे इलाज लाइ ॾोराहनि इस्पतालनि ॾांहुं वञण जी ज़रूरत न रही आहे। ॿारनि जी सिहत जे हवाले सां माहिर प्रोफेसर डॉक्टर अमानुल्ला लेल जो चवणु आहे, असां वटि ॿारनि जे जेको आहे टे वार्ड आहिनि, उनमें हिकु वार्ड जेको यूनिट 1 आहे उनखे मां लीड कयां थो। असल में असां वटि ॿार जेके आहिनि से दाख़िल थियनि था, वार्ड में एडमिशन हूंदी आहे। 86 बेड जो वार्ड आहे, उनमें मुख़्तलिफ़ असां वटि जेके आहिनि से वार्ड जा स्टेप्स आहिनि, जंहिंमें मेल न्यूट्रिशन आहे, आइसोलेशन रूम आहे, जंहिंमें असां मीज़ल्स जेके उरड़ी चवंदा आहियूं उहे मरीज़ दाख़िल हूंदा आहिनि। उनखां अलावा ICU आहे। ICU में उहो ॿार जिन खे ऑक्सीजन या इंतिहाई निगहदाश्त वारा शोबो आहे उनमें हम रखंदा आहियूं, जंहिंमें नमूनिया जा ॿार आहिनि, गर्दन थोरो बुखार, या उहे ॿार जेके बेहोश या उहे ॿार जिन खे शॉक में हूंदा आहिनि, त उन्हनि ॿारनि खे असां मैनेज कंदा आहियूं। त इन तरीक़े सां पेशेंट जेके आहिनि असां वटि दाख़िल हूंदा आहिनि, उन्हनि जो इलाजु हलंदो आहे माशाअल्लाह। असां सिविल हॉस्पिटल में जेको आहे ॿारनि जो इलाजु जेको आहे इंतिहाई मुअसर अंदाज़ में हले थो। उन्हनि खे हर क़िस्म जी दवा फ्री में मिले थी, सभु टेस्टूं थियनि थियूं ऐं माशाअल्लाह ॿार जेके आहिनि से हितां काफ़ी बहितर थी सेहतियाब थी वञनि था। चिल्ड्रन अस्पताल लियारी जे क़याम ज़रिए सिंध हुकूमत जो मक़सदु वाज़े आहे त ॿारनि जी सिहत खे अवलीन तरजीह ॾिनी वञे ऐं हर ॿार खे मयारी ऐं जदीद तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। चिल्ड्रन अस्पताल लियारी अॼु बि सवें ॿारनि खे इलाज जूं सहूलत फ़राहम कंदे उन्हनि जी ज़िंदगियुनि में सिहत, उम्मीद ऐं बहितर मुस्तक़बिल जो पैगाम पहुचाए रही आहे।